पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार पखो में पीपी में शमूलियत कंदड़ सैयद अकबर शाह राशिद जी आमद थी। खिची इताद सिंध के सदर सिकंदर अली खिची तरफा ॾिनल आजाणे में सैयद अकबर शाह राशिदी शिरकत करे आजाणे में खिताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो वक़्त जी नवेत मुस्बत सां फ़ैसिलो आहे जंहिं में राशिदी ख़ानदान जा सभु फ़र्द राज़ी आहिनि ऐं असां शुरू खां वठी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्ट जी अवामी मिशन जा क़ाइल रहिया आहियूं पर किन ज़ाती मुफ़ादनि सबबि धार रहियासीं। पर ही वक़्तु अवामी ख़िदमत जो आहे जंहिं करे वॾे फ़ैसिले करणु पियो। हुन वधीक चयो त पगारो ख़ानदान सां के बि इख़्तिलाफ़ात न आहिनि न ई वरी उन्हनि जी हिन फ़ैसिले में का रंजिश आहे छो त पगारो ख़ानदान उसूल परस्त सियासत जो गढ़ रहियो आहे जंहिं जो मिशन पिणु अवाम जी ख़िदमत करणु आहे। हुन वधीक चयो त राशिदी ख़ानदान हिन वक़्तु शहीदनि जी पार्टी सां सॾारियल आहे ऐं हमेशह अवामी ख़िदमत ऐं अवामी जज़्बे सां गॾु रहंदा। बाक़ी सियासी मुख़ालिफ़नि जे बयान में का बि सदाकत न आहे। राशिदी ख़ानदान इक़्तिदार जी कुर्सी जी का बि लालच लोभ न आहे, बसि ख़ल्क़े ख़िदमत जी जज़्बे सां शमूलियत कई आहे। आख़िर में आजियाणे में आयल माण्हुनि सैयद अकबर शाह राशिदी ते गुल निशावर कया ऐं हू काफ़िले जी सूरत में शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरण लाइ ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो रवानो थी विया।